अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप और वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु मुलाक़ात कंदा, जॾहिं त फील्ड मार्शल आसिम मुनीर पिणु अमरीकी सदर सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में आलमी ऐं इलाक़ाई मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थींदी। सदर ट्रंप न्यूयॉर्क में इस्लामी मुल्कनि जे अॻुवाणनि सां पिणु मुलाक़ात कई। अमरीका जे शहर डेलास में वफ़ाक़ी हिरासती मर्कज़ में फायरिंग सबबि 2 कैदी मारिजी विया। अमरीकी वफ़ाक़ी अमलदारनि मूजिबि हिरासत मर्कज़ ते फायरिंग कंदड़ पिणु पाण मथां फायर करे आपघात करे छॾियो। शुरूआती जांच में ज़ाहिर थियो आहे त शकी माण्हू वेझी इमारत मां हिरासती मर्कज़ ते फायरिंग कई। अमरीकी होमलैंड सिक्योरिटी खाते जे तर्जुमान चयो त को बि ICC आफ़ीसर ज़ख़्मी न थियो आहे। इहो वाक़ियो हिकु फील्ड ऑफिस में पेश आयो, जिते गिरफ़्तार थियल माण्हुनि खे मुख़्तसिर वक़्त लाइ प्रोसेस कयो वेंदो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं चीनी अॻुवाणनि विच में गॾियल क़ौमुनि वारी जनरल असेंबली इजलास बाद मुलाक़ात थी। उन मौक़े ते खिते ऐं इलाक़ाई मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई, जॾहिं त श्रीलंका जे सदर सां मुलाक़ात दौरान पाक श्रीलंका लाॻापिया वधाइण ते इतफ़ाक़ ज़ाहिर कयो वियो। इंडोनेशिया जे सदर गॾियल क़ौमुनि वारे इजलास में चयो त इंडोनेशिया गॾियल क़ौमुनि जे अमन फ़ौजुनि में सभ खां वॾो हिसो वठंदड़ मुल्कनि मां हिकु आहे। गज़ा में अमन क़ाइमु करण लाइ 20,000 खां वधीक फ़ौजी मोकिलण लाइ तयारु आहियूं। हिकु आज़ाद रियासत फ़लस्तीन हुजणु घुरिजे, पर साॻिए ई वक़्तु इसराइल लाइ सिक्योरिटी जी ज़मानत ज़रूरी आहे। ॿिए पासे ईरान जे सदर गॾियल क़ौमुनि वारे इजलास में ख़िताब कंदे चयो त इसराइल ईरान जी ख़ुदमुख़्तियारी ते हमिलो कयो। दुश्मन ईरानी अवाम खे विड़ाइण में नाकाम थिया आहिनि। एटमी हथियार ठाहिणु नथा चाहियूं। एटमी प्रोग्राम पुरअमन मक़सदनि लाइ आहे। इस्लामी नज़रियाती काउंसिल जे चेयरमैन डॉक्टर अलामा राइब नईमी जी सदारत हेठि थियल इजलास में काउंसिल सुप्रीम कोर्ट जे 11 सेप्टेम्बर ते आयल फ़ैसिलनि ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। डॉक्टर राइब नईमी चयो आहे त निकाह खां पोइ रुख़सती खां अॻु तलाक थियण ते माली कफ़ालत जी दावा करणु क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ करार ॾेई छॾियो, जॾहिं त क़सास दियत जे क़ानून में चांदीअ खे ख़तमु करे सोने जी गैर शरई मिक़दार में मुक़ररीअ खे क़ुरान सुन्नत ख़िलाफ़ करार ॾिनो वियो।